इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना। माल ऐं औलाद फितनो था, माल ऐं औलाद फितनो। हाणे फितने को कीअं बचजे? माल भी फितनो, औलाद भी फितनो, इन फितने का कीअं बचजे? मुफस्सिरीन हज़रात लिखनि था माल कमायो, कमायो पाण ते ख़र्च कयो, पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कयो, पीउ माउ ते ख़र्च कयो, ग़रीबल मिस्कीननि ते ख़र्च कयो, जेको कमायो ख़र्च करे छॾियो। रखो न, बैंकुनि में रखंदो फितनो अथव, ज़मीनूं वठंदो पोयों झेड़ा थींदव, फितना थींदव। खूब कमायो, खूब खाओ, लटा भला पायो, सदको अथव। घर में भलो खाधो खारा, इहो बि सदको ख़ैरात आहे। यसअलूनक माज़ा युनफ़िकून कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर फ़लिल वालिदैन। अल्लाह साईं फरमायो तोखां पुछा था कनि त छा ख़र्च कनि, कंहिं ते ख़र्च कनि? रब फरमायो पहिरें नंबर ते फ़लिल वालिदैन, पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो, लुटायो पंहिंजे पीउ माउ ते पैसा। मौलवीअ खे बाद में, पीर के बाद में, मुर्शिद के बाद में, सैयद के बाद में, मस्जिद मदरसे में बाद में, पहिरें नंबर ते रब फरमा पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो। लटा कपड़ा, खाद खुराक, दवा दरमल, जेतिरो पीउ माउ ते ख़र्च कयो, इहो सभ खां भले में भलो ख़र्च, भले में भलो ख़ैर इहो त जो पीउ माउ ते ख़र्च। अॼु पंहिंजी ज़ाल जे लाइ त वठी आयासीं गोश्त, पीउ माउ ॾिसंदा। पंहिंजे बच्चनि जे लाइ त फ्रूट जी भरी आंदव, पीउ माउ ॾिसंदा ऐं ख़बर पवनि थी। मतां तव्हां सम्झो त पीउ माउ खे ख़बर कान थी पए, असां लिकी था खारायूं ज़ाल खे बच्चनि खे, उन्हनि खे ख़बर पवे थी। ऐं थोरी उन्हनि जे दिलि मां का आह निकिरी वई, थोरो ॾुख कयूं, पोइ बचंदो का शइ? हर शइ हली वई। अॼु वाइदो कयो त जेतिरो बच्चनि ते ज़ाल ते ख़र्च कंदासीं, अबे मां ते उन खां वधीक ख़र्च कंदासीं। क़ुरान तो फरमा पहिरें नंबर ते पीउ माउ ते ख़र्च कयो। बच्चा ईंदव, ज़मीनूं प्लाट दुकान वठंदो, फितनो थींदो। ख़र्च कयो तॾहिं इन फितने खां बचंदो। औलाद भी फितनो आहे। हाणे इन फितने खां कीअं बचिजे? तंहिंजे करे मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था औलाद खे पढ़ायो, दीनी तालीम ठीकु आहे, दुनियावी तालीम बि ॾियोनि, पढ़ायो उन्हनि खे। अंग्रेज़ी माहौल अहिड़ो आहे, तरबियत कयो उन्हनि जी, ख़र्च कयो उन्हनि जे तरबियत ते। शादियूं करायो, घर मां कढी छॾियो बसि। घर में हूंदव फितनो अथव, विढ़ंदव। शादीअ खां पोइ घर जुदा कयो, हलो बाबा असां पढ़ायोसीं तव्हांखे, तव्हांजी शादी कराईसीं, हाणे महिरबानी कयो, हाणे असांजी ख़िदमत कयो, असांजे ॻिचीअ मां हाणे निकिरो। अॻे घर में पुट पोटा सभई विहारींदा वञो त मुंहिंजी अखियुनि जी आॾो हुजनि, विढ़ंदव, पाण में विढ़ंदा, तव्हां खां विढ़ंदव। कढी छॾियो शादी खां पोइ घर सभिनी खे चयो, तॾहिं इन फितने खां बचंदो। अॼु असांजा पीउ माउ पुट चवंदासीं जुदा थियूं, वरी असां खां जुदा। पुटनि जे लाइ हुकुम आहे, पीउ माउ बादशाह आहिनि, तव्हां सभिनी पुटनि खे टाइम ॾियो, हिकिड़े पुट वटि बि रहो न। ऐं तव्हां बि इंसाफ़ कयो कुझु, पीउ माउ खे बि घुरिजे त छा कनि, इंसाफ़ कनि। ईअं न जो हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत, ॿिए खे वरी घटि। हिकिड़े पुट खे ज़मीन घणी ॾियो, ॿिए खे घटि ॾियो, हिकिड़े खे कुर्ब वधीक, ॿिए खे घटि, इहा ना इंसाफ़ी आहे। इंसाफ़ कयो। बकरी हूंदी आहे नी काका, डिंगी टकरी बकरी, ॿ फर हूंदसि त हिकिड़े फर खे इटूं हणंदी, टकर हणंदी, ॿिए फर खे वरी ॿई बुबा धाराईंदा। तव्हां बि ईअं कयो, हिकिड़े पुट खे चओ हल, ॿिए पुट खे वरी साम्हूं विहारे वेठा हुजो। असांजो साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान हुयो, वॾो आलिम हुयो, काज़ी, साईं मुफ़्ती ग़ुलाम क़ादिर ठेड़ी वारनि जी जोड़ जो। उन वटि हिकिड़ो हाजी साहिबु आयो, चई साईं हीउ पुटु मुंहिंजी वॾी ख़िदमत थो करे, फर्मा बरदार आहे, मुंहिंजी दिलि चए थी त हिनखे 5 एकड़ ज़मीन वधीक ॾे। साईं फरमायो, हाजी साहिबु ईअं न कर, तूं इंसाफ़ कर। पुटु मौलवी हुजे, गैर मौलवी हुजे, आलिम हुजे, जाहिल हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, तूं इंसाफ़ कर। हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदे इन सां ख़ैर ख़्वाही नथो करे, इन जे लाइ दुश्मन थो पैदा करे। ये नंढा ॿार विढ़ंदसि, ॿारनि छॾे ॾिस त भाटिया विढ़ंदसि। साईं जो चयो न वरितई, उन पुट खे वधीक मिल्कियत लिखी ॾिनई। नंढो पुटु सदो अहिड़ो थियो जो वॾे भाउ खे मारे विधो।
पी के लठियूं आई पो साईं वटि आयो चे पियो साईं ज़ुल्म थियो साईं फरमा हाणे भलो कई हिकिड़ो पुट माराई ॿिए खे जहन्नम में पहुचाई पी के जो लठियूं आई त जहन्नम में वियो न सो बाबा इंसाफ़ कयो भली पुट काड़ा भी हुजन तव्हां बराबरी कयो इंसाफ़ कयो मिल्कियत बराबर दी न्याणियुनि सां भी इंसाफ़ कयो न्याणियुनि खे भी मिल्कियत ॾेई वञो न त सुभाणे भाणे जा मारींदनि मामनि खे वैसे वैसे ते माण्हू विढ़नि था ख़तरनाक दौर पियो हले अॻे त चवंदा हो सौट सौट खे मारियो मारोट मारोट खे मारियो तॾहिं बि परेशान थींदासीं भेण सौट भी भाउ आहे मारोट भी भाउ आहे हाणे भाउ पियो भाउ खे मारे असांजे ठाकुर शाह में हिकिड़े भाउ ॿिनि भाउरनि खे थॾे ते गोलियूं हणी करे मारियो ज़मीन जे वेसे था ॿिनि भाउरनि सॻनि भाउरनि खे मारे माइता पीता बि न सॻा भाउर पुट पीउ मां खे पिया मारनि खैरपुर में मां पंहिंजे बच्चनि खे मारियो आहे 4 मासूम बच्चा अरे ज़ालिम तुंहिंजी मुड़ुस सां दुश्मनी आहे त उनखे मार ही बच्चा जन के रत जूं बाल्टियूं ॾेई करे तो ॼणियो आहे बच्चनि खे छो थी मारे माना इंसानियत वही हली माई वञी कोर्ट में बीठी आहे त पीउ बि मुंहिंजो दुश्मन मां बि मुंहिंजी दुश्मन भाउर बि मुंहिंजा दुश्मन सॼण इहो कमीनो रक्षे वारो जेको मूंखे ट्यूशन ते खणी वेंदो ही दौर पियो हले हिन वक़्तु इंसाफ़ कयो न्याणियुनि खे भी मिल्कियत ॾियो बख़्शिश भी तॾहिं जाइज़ आहे हिबो भी तॾहिं जाइज़ आहे जॾहिं हुननि जे हथ में हुजे न्याणियुनि खे तव्हां ॾियो मिल्कियत ज़मीन मां प्लाटनि मां पैसनि मां पोइ हुननि जी मर्ज़ी आहे पंहिंजे भाउरनि खे ॾियनि पोइ जाइज़ आहे हिबो बख़्शिश अञा हुननि जे हथ में का शइ आहे ई कान ऐं अॻे ई हिबो कनि बख़्शिश कनि इहा जाइज़ आहे असांजे इलाइक़े में हिकिड़ो हाजी साहब हुयो ज़मींदार 6 न्याणियूं हुयुसि हिकिड़ो पुट हुयुसि सॼी मिल्कियत पुट जे नाले ते मोलियुनि खां पुछा कई साईं भेनरूं पंहिंजी भाउ खे बख़्शिश कनि जाइज़ आहे आलमनि चयुसि बाबा जाइज़ तॾहिं आहे जॾहिं उन्हनि खे कब्ज़ो मिले तसरुफ़ कनि 1-2 फ़सुल खणनि पोइ भली भाइरनि खे ॾियनि दुकान तव्हां ॾियो पंहिंजे न्याणीअ खे उनजी मसवाड़ 1-2 महीना खणनि ज़मीन ॾियो न 1-2 फ़सुल खणनि पोइ भली पंहिंजे भाइर खे ॾिसूं त ॾियनि थियूं उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान अॻे ई बख़्शिश चयो न वरितई उनजो पुटु हिकिड़ो सदरो अहिड़ो थियो सॼी ज़मीन विकिणी छॾियईं भेनरुनि जो खातो ई कोन हो हाणे मां तव्हां खां पुछां थो इन पीउ ज़ुल्म कयो न इंसाफ़ कई इहो पीउ ज़ालिम चइबो या न तव्हां त चओ था त पुट ज़ालिम आहिनि पर तव्हां ज़ालिम कोन हो तव्हां कहिड़ो इंसाफ़ कयो आहे पुटनि ऐं न्याणियुनि सां दाऊं रुगो औलाद जूं पिया कयो त औलाद ज़ालिम आहे अॼु वाइदो कयो त पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि ॾींदासीं हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी 100 बार थी पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे मिल्कियत मूंखे मिले हिन खे इहा ऊंटार थी पर धी चवे थी या ख़ुदा उमिरि अबे जी कर दराज़ मूं न्याणीअ लाइ हमेशह ओट ई आधार थी हिते जेके मुलाज़िम वेठा हो रिटायर ख़ुदा जो वास्तो अथव मस्जिद में वेठा हो पेंशन न्याणियुनि खे ॾिनी अथव सॼी पेंशन पुटनि जे हवाले पोइ तव्हां ज़ालिम न आहियो तव्हां इंसाफ़ कयो आहे हिकिड़ो बि को मुलाज़िम ॿुधाए त मां पेंशन जेका मिली उहा न्याणियुनि खे बि ॾिनमि सॼी पुटनि खे पुट मोतबर अथव अॼु वाइदो कयो त पेंशन मिली त पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि ॾींदासीं लेकिन खाई आहे त वठी ॾियो उन्हनि खे न्याणियुनि खे पुट खाइनि न्याणियूं न खाइनि पुटनि जो औलाद खाए न्याणीअ जो औलाद थो खाए त सड़ो था इंसाफ़ कयो बाबा ना इंसाफ़ी न कयो